बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक वी हूँ यानी 20वां सबक वण यानी दरख्त के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। खानू हीअ वण ॾिस त कहिड़ो न डिघो ऐं घाटो आहे। ही सन्यूं सन्यूं काठियूं जन ते पन आहिनि सी वण जूं टारियूं आहिनि। ही थुल्हियूं ऐं डिघियूं काठियूं जन मां टारियूं निकिरनि थियूं सी वण जा ॾार आहिनि। ॾारनि खे जेको हीअ थुल्हो काठ झले बीठो आहे सो वण जो थुड़ आहे। थुड़ हेठां वरी वण जूं पाणूं आहिनि जेके ज़मीन में अंदरि घिड़ी वण खे सोघो झली बीठियूं आहिनि ऐं हिन खे काज थियूं पहुचाइनि। वण जी ॾारनि ऐं टारियुनि मां ॿारनि जूं काठियूं थींदियूं आहिनि। वण जे थुड़ मां कामूं ऐं दरवाज़ा जुड़ंदा आहिनि। वण में पखी आखेरा ठाहींदा आहिनि। वण जे छांव हेठि माण्हू गर्मी में वेही आराम कंदा आहिनि। ही वण जेके रस्तनि ते ॾिसी थो सी इन्हे लाइ लॻल आहिनि। इन्हनि वणनि खां सवाइ ॿिया वण मेवनि जा थींदा आहिनि जेके बाग़नि में पोखबा आहिनि। इन्हनि वणनि मां असांखे केतिरनि ई क़िस्मनि जा सूदाई मेवा मिलंदा आहिनि। असांजे मुल्क में अंब, ज़ैतून, ॾाढ़ूं, नारंगियूं, लीमा, तूत, सूफ़ ऐं नाशपातियूं जाम थियनि। इहे सभु मेवा वणनि मां मिलनि था। वण ॾाढा कमाइता आहिनि। इन करे असांखे घुर्जे त घणा वण पोखियूं ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करियूं। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जुमा कर लेते हैं। खानू हीअ वण ॾिस त कहिड़ो न डिघो ऐं घाटो आहे। यानी खानू ये दरख्त देखो कि कितना लंबा और घना है। ही सन्यूं सन्यूं काठियूं जन ते पन आहिनि से वण जूं टारियूं आहिनि। यानी ये पतली पतली लकड़ियाँ जिनमें पत्ते हैं ये दरख्त की टहनियाँ हैं। ही थुल्हियूं ऐं डिघियूं काठियूं जन मां टारियूं निकिरनि थियूं सी वण जा ॾार आहिनि। ये मोटी और लंबी लकड़ियाँ जिनमें से टहनियाँ निकल रही हैं ये दरख्त की बड़ी टहनी है या टहनियाँ हैं। ॾारनि खे जेको हीअ थुल्हो काठ झले बीठो आहे सो वण जो थुड़ आहे। यानी बड़ी टहनियों को जो ये मोटी लकड़ी पकड़े बैठी है सो वण जो थुड़ आहे। यानी ये दरख्त की बुनियाद है, ट्रंक है यानी तना है। थुड़ हेठां वरी वण जूं पाड़ूं आहिनि। यानी ट्रंक यानी कि तने के नीचे दरख्त की पाणूं यानी जड़ें हैं जेके ज़मीन में अंदर घिड़ी वण खे सोघो झली बीठियूं आहिनि ऐं हिन खे काज थियूं पहुचाइनि। यानी जो ज़मीन में अंदर घुसी दरख्त को काबू या फिर मजबूत पकड़ के बैठी हैं और इसको खुराक पहुंचाती हैं। वण जी ॾारनि ऐं टारियुनि मां ॿारनि जूं काठियूं थींदियूं आहिनि। यानी दरख्त की बड़ी टहनियों और छोटी टहनियों में से जलाने की लकड़ियाँ हासिल की जाती हैं। वण जे थुड़ मां कामूं ऐं दरवाज़ा जुड़ंदा आहिनि। यानी दरख्त की बुनियाद से यानी ट्रंक से, तने से कामूं, कामूं कहते हैं लकड़ी का एक बीम होता है जो छत पे इस्तेमाल होता है। ऐं दरवाज़ा जुड़ंदा आहिनि यानी बनते हैं। वण में पखी आखेरा ठाहींदा आहिनि। यानी दरख्त में
परिंदे घोंसला बनाते हैं। वणन जी छांव हेठ माण्हू गर्मी में वेही आराम कंदा आहिनि, यानी दरख्तों की छांव के नीचे लोग गर्मी में बैठे आराम करते हैं। ही वण जेके रस्तनि ते ॾिसी थो से इन्हीं लाए लगल आहिनि, यानी ये दरख्त जो तुम रास्तों में देख रहे हो ये इसीलिए लगाए गए हैं, यानी लोगों के आराम के लिए, लोग इससे साया हासिल कर सकें, छाएँ हासिल कर सकें। इन्हनि वणनि खां सवाइ ॿिया वण मेवन जा थींदा आहिनि। इन दरख्तों के अलावा दूसरे दरख्त मेवों के होते हैं, फलों के होते हैं, जेके बागन में पोखबा आहिनि, जो बागों में उगाए जाते हैं। इन्हनि वणनि मां असांखे केतिरनि ई क़िस्मनि जा स्वादी मेवा मिलंदा आहिनि, यानी इन दरख्तों में से हमें कितनी ही किस्म के स्वादी यानी मज़ेदार मेवे यानी फल मिलते हैं। असांजे मुल्क में अंब, जैतून, ॾाढ़ूं, नारंगियूं, लीमा, तूत, सूफ़ ऐं नाशपातियूं जाम थियनि, यानी हमारे मुल्क में आम, अमरूद, अनार, नारंगियाँ यानी केनू, लीमा यानी कि नींबू, शहतूत, सूफ़ यानी सेब ऐं नाशपातियों और नाशपाती बहुत ज़्यादा होते हैं या बहुत ज़्यादा हैं। यह सब मेवा वणन मां मिलन था, यानी ये सब मेवे यानी फल दरख्तों से मिलते हैं। वण ॾाढा कमायता आहिनि, यानी दरख्त बहुत ज़्यादा मुफ़ीद हैं। इन करे असांखे घुर्जे त घणा वण पोखियूं ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करियूं। इसलिए हमें चाहिए कि हम ज़्यादा दरख्त उगाएं और उनकी हिफाजत करें। मुझे उम्मीद है इस सबक में तमाम बातें आसानी से तमाम स्टूडेंट्स को समझ आ गई होंगी। अब इंशाल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी, तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।